में चेलम जो मातमी जुलूस मरकज़ी हुसैनी इमाम बारगाह खां बरामद। शहर जे आसपास 12 खां वधीक मातमी जुलूस बि उते पहुचंदा, जितां हू मातमी जुलूस हर साल जीअं पंहिंजे रवायती तौर ॿीहर उतां शुरू थींदो, जेको मैन भिटाई चौक ते पहुचंदो, जिते अज़ादारनि पारां मछलियुनि ऐं ज़ंजीरनि सां मातम करे सीना ज़नी पिणु कई वेंदी। मुख़्तलिफ़ हंधनि ते सबीलूं पिणु लॻायूं वयूं आहिनि। मातमी जुलूस जी हिफ़ाज़त लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। जुलूस जी सिक्योरिटी लाइ पुलिस, रेंजर्स ऐं शिया उलमा काउंसिल जा रज़ाकार वॾे अंग में मुक़ररु कया विया आहिनि। शहर जे दाख़िली रस्तनि खे सील कयो वियो आहे। टाउन कमेटी इंतिज़ामिया पारां सफ़ाई जा इंतज़ामात पहिरियों बहितरीन कया विया आहिनि। मरकज़ी मातमी जुलूस मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे मिलाव चौक ते वटि पहुची, जिते निमाज़ ज़ोराना अदा कई वेंदी ऐं उन खां पोइ मजलिस अज़ा मुनक़िद कई वेंदी, जिते आलमनि पारां करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई वेंदी। जंहिं खां पोइ जुलूस पंहिंजे रवायती मुताबिक़ ॿीहर मरकज़ी मातमी जुलूस पीर पलण मां बुख़ारी, लाल शाहबाज़ पर हाजन शाह पड़ लांघो रोड खां थींदे मरकज़ी हुसैन इमाम बारगाह रेती रोड खां वटि पहुची, जिते हू थींदे खां पोइ मजलिस पढ़ी वेंदी, जिते आलम सगोरा शहीदनि जे ॾिनल क़ुर्बानियुनि ते रोशनी विझंदा। रिपोर्टर ग़ुलाम कंबर बुअड़, इबरत न्यूज़, उबाड़ो।